हू कॾहिं बि तव्हां हथे खाली कोन वेंदा। जॾहिं हिते छोकिरी ई न आहे त हू हितां कंहिंखे वठी वेंदा? इहा त मूंखे ख़बर न आहे त हू हितां कंहिंखे वठी वेंदा, पर इहा ज़रूर पक आहे त हू हितां हथे खाली कोन वेंदा। ज़मानत तौर तोखे हाली मोकिले वञे, जेसि ताईं असां गुलपरी खे वापसि मोटाए वठूं। मां दर दर जा धिका घणा ई खायो वेठी आं, हाणे हितां मुंहिंजो लाश ई वेंदो। मालिक साईं भलाई कंदो। मुराद खान ॿाहिरि आहे, इन मसइले जो हल कंदो। मीर जाफ़र, तव्हां त इहो ई चाहियो था न त हिते माण्हू मरनि ऐं खून रेज़ी थिए। मंसूर खान, तव्हां मीर शाहनवाज़ खान जे मथां इल्ज़ाम नथा आणे सघो ऐं ना ई वरी उनखे बुरो भलो चई सघो था, छो त हीअ असां सां गॾु आयो आहे। जे त मुराद सां साटड़िया गाटड़िया न हुजो हा त ही छोकिरी हिननि जे हवाले करे छॾिया हा ऐं एॾी चिकचिका बि न थिए हा। हिन मां साफ़ ज़ाहिर आहे त तव्हां मुराद वारनि जी पुठभराई कयो पिया। इन करे ई त हिननि तव्हांजे फ़ैसिले ते अमल नाहे कयो। न त मुराद जी एतिरी हिम्मत आहे जो तव्हांजे फ़ैसिले जी इनाराज़ी करे। मां मुराद वारनि सां ॻाल्हायां थो, तव्हां बि कुझु सबुर खां कमु वठो। इहो असांजो सबुर आहे जो हिन महिल ताईं असां माण्हू न मारियो। जेकॾहिं असां सबुर विञायोसीं त पोइ हिते लाशनि जा ढेर लॻल हूंदा। जल्दबाज़ी न कयो, कुछ सब्र खां कमु वठो। मां मसइले खे हल करे थो वठां। मसइलो हल थियल आहे मंसूर खान, न त जेका बि हिते खून रेज़ी थी सभु तव्हांजी गिचीअ में हूंदी। खून त छा, पर मां रत जो हिकु फुड़ो बि त वाहिण न ॾींदुसि। जॾहिं मूं चयो आहे न त सब्र खां कमु वठो, पोइ सब्र खां कमु वठो। मां ॻाल्हायां थो मुराद सां। हिन वक़्तु मुराद मुसीबत में आहे ऐं सॼो ॻोठ हुन सां गॾु आहे। तव्हां घर में वेठा आहियो, तव्हांखे त मुराद सां गॾु हुजणु घुरिजे हा। इहो त मां बि सोचां थो हनीफ़ा, पर यकीन करी न त मुराद जे साम्हूं वञण जी मां पाण में हिमत ई नथो सारियां। जेकॾहिं तव्हां मुराद सां गॾु न हूंदव न त तरह तरह जा सवाल कंदा। हर माण्हू इहो ई चवंदो त सोडल हिननि सां गॾु न आहे, न सोडल जो पीउ न चाचो। हा भाॼई, हर माण्हू उहो चवंदो, इन्हनि जी ॾाढो इख़्तिलाफ़ थी पिया आहिनि। अदा आलिम, तूं हीअं कर जो मुराद वारनि सां वञी मिल, ॾिस त हू छा थो चाहे। जे आलम वेंदो न त विझंदो इन जे निड़ीअ में हथ। तुंहिंजी वरी बि अञा इज़त करे थो पियो। भई गॾिजी हलूं था अदा। इहा ॻाल्हि त तुंहिंजी सही आहे अदा, ॿई हलूं, पर जेकॾहिं माण्हू जे पुछनि त सोडल नज़र नथो अचे त पोइ उन्हनि खे कहिड़ो जवाबु ॾींदासीं? हुननि खे इहो ई चइजो त सोडल मामनि जे तरफ़ निकिरी वियो आहे। हुनखे इहा बि ख़बर न हुई त पोयां कोई इहो मसइलो थियण वारो आहे। भाॼई सही चयो आहे, असां ॿई इहो ई चवंदासीं। पोइ हल त हली मुराद सां मिलूं था, ॾिसूं था त हुनजी कावड़ किथे बीठल आहे। मुराद, तूं पहिरियां जेके ॻोठ में चौराहनि ते पंहिंजा माण्हू बीहारे रहिया आहिनि, सभ खां पहिरियां उन्हनि खे पंहिंजे घरनि ॾांहुं रवानो कर, पोइ हिन मसइले जो हल ॻोल्हियूं था। न न, असां ईअं वापसि न ॾींदासीं, जेको ॻोठ वारा हटंदा। मुराद, ईअं मसइलो हल न थींदो। तव्हां सभु पोइ हिते हटी हली ॻोठ में बीहो। मूंखे मंसूर खान सां कुझु ॻाल्हाइणो आहे। तव्हां छा ॿुधो? मुराद छा थो चए? अली खान वञ, सभिनी खे वठी वञ। जी अदा। मोरी ख़बर न आहे त छोकिरनि एॾी देरि छो कई आहे। हिन वक़्त ताईं उन्हनि खे घर पहुचणु खपे हा। उहे त तॾहिं पहुचंदा जॾहिं मुराद छोकिरी उन्हनि जे हवाले कंदो। ही सेज ज़रूरु आबाद थींदी ऐं तूं पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदी रह न। त पोइ तूं हीअं कर त कुंवार वारो वॻो पाए इन सेज ते चढ़ी वे, बाक़ी छोकिरे जी कुंवार त हिते न आहे अचणी। शल कहाँ वारी बंदूक लॻई, का वाता वाई चङी न करिजा। मुंहिंजी वाईअ सवाई कढण सां हिन घर जूं ख़ुशियूं मोटी कोन ईंदियूं। तव्हांखे न्याणीअ जूं पिटूं लॻल आहिनि, सॼी ज़िंदगी तव्हां ईअं दरबदर ऐं ख्वार हूंदव। तूं पिट, तूं छोल झले मूंखे पिट, पर हिन अङण ते ढोल तमामा वॼाए तोखे ख़ुशी करे ॾेखारींदुसि। त पोइ तूं हीअं कर, ॿाहिरां हजाम खे घुराए ऐं पंहिंजी झंड लहराए ऐं पोइ तूं ढोल वॼराए। बस हाणे बस, अॻिते हिकु लफ़्ज़ बि न चइजां, न त मारे मुंठी फणी तोखे सेज ते सते मौत ॾींदुसि। तव्हां छा था सम्झो मीर शाहनवाज़ खान?
छोकिरी असांजे हवाले कंदा या अञा का ॿी खिचड़ी पचाईंदा? रज़न, हिकु तरफ़ तव्हां आहियो ऐं ॿिए तरफ़ मुराद। हाणे ॾिसो त मंसूर ख़ान कंहिंजी ॻाल्हि मथे थो करे ऐं कंहिंजी इज़त थो करे। रत पी छॾियां मंसूर ख़ान जी, जेकर इहे करे थो त ककर तूं कुझु बि नथो करे सघे। मूंखे त लॻे थो हितां तो ख़ाली हथ ई हलंदे। कुझु देरि में ई ॾिसजां, मुराद मंसूर ख़ान खे तोते वांगुरु पढ़ाए असां ॾे मोकिलींदो ऐं हू अची चवंदो हाली तव्हां हितां हलिया वञो। तव्हांजी छोकिरी मां पाण ई वठी अची तव्हां वटि पुॼाए वेंदुसि। न मीर शाहनवाज़ ख़ान, न, हीअं कॾहिं बि न थींदो। कुझु देरि सब्र कर ऐं मंसूर ख़ान खे हिते अचण ॾे। ॾिस त कहिड़ी ॿोली था ॻाल्हाइनि। अहिड़नि फितना परस्त माण्हुनि खे मीर शाहनवाज़ ख़ान ख़ूब सुञाणींदो आहे। जेकॾहिं मंसूर ख़ान मुराद सां गॾिजी करे ड्रामो करे थो त पोइ हिते लाशनि जा अंबार ॾिसंदे अंबार। इन पंहिंजे वाइदे ते क़ाइमु रहिजा रहनि, न त हिन मंसूर ख़ान जा मिठड़ा बोल ॿुधी तूं पंहिंजे वाइदे ते ई फिरी वञे। मुराद, मूंखे तव्हां मां इहा उमेद न हुई त मुंहिंजे कयल फ़ैसिले तव्हां ईअं भंजकड़ी कंदो। मस मस मां राज़न वारनि जे दिलि में पंहिंजे लाइ थोरी जॻह ठाही हुई, पर तव्हांजे इन कदम उन्हनि खे बाग़ी करे छॾियो। तव्हांजी इन छिकछिका में जेकॾहिं कंहिंखे फ़ाइदो मिलणो आहे त इहो मीर शाहनवाज़ यानी मीर जाफ़र खे मिलंदो। हू जेसि ताईं माण्हू मरंदे ऐं लाशनि खे तड़पंदे न ॾिसंदो न, त उन्हनि जे दिलि खे सुकून ई न मिलंदो। छा तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे? जो एॾो सख़्तु क़दम खणी वेही रहिया आहियो। मञा थो त तव्हांजी भेण दुश्मन जे दर ते वञे थी पई, पर विच में